कराची खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। सिंध जे जेलनि वारे खाते ऐं बल्दियात खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि, जिन जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। पोस्टिंग जे इंतज़ाम में वेठल खलील मेमण एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट नौशरो फिरोज़ मुक़रर थी वियो आहे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। ग्रेड 19 जे ऑफिसर रियाज़ राजपूत खे एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट जैकोबाद मुक़रर कयो वियो आहे। पोस्टिंग जे इंतज़ाम में वेठल 19 ग्रेड जे ऑफिसर औरंगज़ेब समूह खे एडिशनल डायरेक्टर हैदराबाद मुक़रर कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे ॿुधायो पिया त ग्रेड 18 जे कामोरे ज़ुल्फ़कार अली आगा खे सेंट्रल जे सखर जो सीनियर सुप्रिंटेंडेंट मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त अब्दुल गफ़ार चांडियो डिस्ट्रिक्ट जेल शिकारपुर जो सुप्रिंटेंडेंट मुक़रर कयो वियो आहे। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल ग्रेड 18 जे इरशाद रिंद खे डिस्ट्रिक्ट जेल बदीन जो सुप्रिंटेंडेंट मुक़रर कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सकीर चांडियो। जी सकीर, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, सिंध जे जेलनि वारे खाते ऐं सिंध जे मकानी इदारनि वारे खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। चीफ सेक्रेटरी सिंध जी मंज़ूरी खां पोइ SNDD तरफ़ां अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जारी कयल उन नोटिफिकेशन में पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल खलील मेमून खे एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट नौशर फिरोज़ लगायो वियो आहे, जॾहिं त ग्रेड 19 जे कामोरे रियाज़ राजपूत खे एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट जैकोबाद ऐं पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल ग्रेड 19 जे ऑफिसर औरंगज़ेब समूह खे एडिशनल डायरेक्टर हैदराबाद मुक़रर कयो वियो आहे। अहिड़ी रीति जेलनि वारे खाते में बि मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। ग्रेड 18 जे कामोरे ज़ुल्फ़कार अली आगा खे सेंट्रल जेल सखर जो सीनियर सुप्रीडेंट मुक़रर कयो वियो आहे। अब्दुल गफ़ार चांडियो खे डिस्ट्रिक्ट जेल शिकारपुर जो सुप्रीडेंट लगायो वियो आहे, जॾहिं त पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल ग्रेड 18 जे इरशाद रिंद खे डिस्ट्रिक्ट जेल बदीन जो सुप्रीडेंट मुक़रर कयो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। कराची खां सगीर चांडियो तफ़सील ॾिना है।